बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह कहफ आयत नंबर 23। अल्लाह सी फरमाए थो, तर्जुमो आहे औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं कंहिं कम लाइ इंशा अल्लाह खां सवा न चओ त आउं ही सुभाणे कंदुसि। केॾो क्लियर हुकुम आहे, केॾो वाज़े। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। अल्लाह साईं सूरह कहफ में आयत नंबर 23 में फरमाए थो त ऐं कंहिं कम लाइ इंशा अल्लाह खां सवा न चओ त आउं ही सुभाणे कंदुसि। हिते लफ़्ज़ सुभाणे आहे, पर इन सां मक़सदु आहे अचण वारे कंहिं बि वक़्त लाइ, ईंदड़ वक़्त जे लाइ। तव्हां अगरि ॻाल्हि कयो था त मां थोरी देरि खां पोइ बाज़ारि वेंदसि, या मां सुभाणे लाहौर वेंदसि, या मां घरु ठाराईंदुसि, या मां हज ते वेंदुसि। इहे जेके बि ॻाल्हियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जा जेके बि जुमिला आहिनि, उहे चवण खां पहिरियों चओ इंशा अल्लाह, अगरि अल्लाह जी मर्ज़ी हूंदी, अगरि अल्लाह चाहियो त। ठीकु आहे। त इहो लफ़्ज़ इंशा अल्लाह असां अक्सर आम तौर ते पंहिंजी रोज़ानी ॻाल्हि ॿोल में इस्तेमालु कंदा आहियूं। त इहो लफ़्ज़ इंशा अल्लाह के इंसान जो ठहियलु नाहे, के इंसान असांखे न ॿुधायो आहे, बल्कि अल्लाह साईं पाण असांखे गाइड कयो आहे। त ॾिसो त नंढे खां नंढी ॻाल्हि बि असांखे सेखारी वई आहे, सम्झाई वई आहे। असां मां कंहिंखे ख़बर आहे त इहो क़ुर में लिखियलु आहे। छो त असां तर्जुमे सां क़ुर नथा पढ़ूं, असां इन ॻाल्हि ते ध्यानु बि नथा ॾियूं त अल्लाह साईं फरमाए छा थो। त ॾिसो अॻिले पल जी बि असांखे ख़बर न आहे। साह जेको अल्लाह जी अमानत आहे, ऐं असांखे कहिड़ी ख़बर त असां हिकिड़े सेकेंड खां पोइ या हिकिड़े मिंट खां पोइ हूंदासीं या न हूंदासीं। असांखे का ख़बर न आहे फ्यूचर जी। मुस्तक़बिल चाहे उहो क़रीब हुजे या दूर हुजे, माना तकड़ी वेझड़ाई या हिकिड़ी परे जी वेझड़ाई, सुभाणे परीहं 2 सालनि खां पोइ, 8 सालनि खां पोइ, असांखे का ख़बर न आहे। त असां कीअं था चई सघूं त हा मां ईअं कंदुमि? एतिरो कंफर्म कीअं थो थी सघे असांखे? एतिरी पक छो आहे? पक त अॻिले पल जी कोन्हे, अॻिली घड़ीअ जी पक कोन्हे। त असां कहिड़ी बुनियाद ते इहो चवंदा आहियूं त मां हे करे वठंदुसि, मां हे कंदसि, मां हे कंदुसि। ठीकु आहे। त अल्लाह साईं असांखे क्लियर सम्झायो आहे त जॾहिं बि ईंदड़ वक़्त लाइ ॻाल्हायो त इंशा अल्लाह खां सवा न ॻाल्हायो। छो त अल्लाह जी मर्ज़ी हूंदी, अल्लाह चाहींदो त असां उहो करे सघंदासीं। जेकॾहिं अल्लाह न चाहींदो त असांजी का औकात न आहे, असांखे का मजाल न आहे। छो त अल्लाह साईं जे हुकुम खां सवा कख पन बि नथो चुरे। त उहे ॻाल्हियूं जिन ते असांखे अख़्तियारी कोन्हे, जिन ते असांजो को कंट्रोल न आहे, असांजो को वस न आहे, उन जे लाइ असांजो ईअं ॻाल्हाइणु ठहे ई नथो त मां हे कंदुसि या मां हे कंदसि। ठीकु आहे। त अल्लाह साईं असांखे सेखारियो आहे त कुझु बि फ्यूचर लाइ ॻाल्हायो, ईंदड़ वक़्त लाइ, मुस्तक़बिल लाइ कुझु बि ॻाल्हायो त इंशा अल्लाह चओ। इंशा अल्लाह खां सवा न ॻाल्हायो। इंशा अल्लाह यानी अल्लाह चाहियो त, अल्लाह जी मर्ज़ी हूंदी त, अल्लाह जी मंशा हूंदी त। ठीकु आहे। सो इहा असांखे ध्यानु रखणु घुरिजे त असां कॾहिं बि ईअं बेअख़्तियार न ॻाल्हायूं। हमेशह इन ॻाल्हि जो ख़्यालु रखूं त मां मुस्तक़बिल जी, ईंदड़ वक़्त जी, थोरी देरि पोइ जी बि अगरि मां ॻाल्हि कयां त उहा मुंहिंजे वस में न आहे, त इंशा अल्लाह ज़रूरु चऊं त इंशा अल्लाह मां ईअं कंदसि, अल्लाह चाहियो त मां ईअं ज़रूरु कंदसि। ठीकु आहे। सो अल्लाह जी मर्ज़ीअ खां सवा कख पन बि नथो चुरे। त असां केरु थींदा आहियूं पंहिंजा एॾा फ़ैसिला करण वारा त मां हे बि कंदुसि, हे बि थींदो, हो बि थींदो। इंशा अल्लाह थींदो, इंशा अल्लाह कंदसि, इंशा अल्लाह वेंदसि, इंशा अल्लाह हज कंदसि, इंशा अल्लाह क़ुर जो ख़तमु पूरो कंदसि, इंशा अल्लाह तर्जुमे सां क़ुर पढ़ंदसि। सो फ्यूचर जे लाइ ॻाल्हाइण जे लाइ ज़रूरी आहे त इंशा अल्लाह चओ। अल्लाह जो सेखारियल सबक़ु आहे, के बंदे जी ॻाल्हि न आहे, के माण्हू असांखे न ॿुधायो आहे, के इंसान जो ख़लकियल न आहिनि इहे लफ़्ज़। इहे रब्बुल आलमीन पंहिंजे बंदनि खे सेखारियो आहे त तव्हां बेवस आहियो, मुंहिंजे हुकुम खां सवा चुरी पूरी बि नथा सघो, त ईंदड़ वक़्त लाइ ॻाल्हायो त इंशा अल्लाह ज़रूरु चओ। अल्लाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे।